सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जिते सब परेशानियों सब चीज़ों सब ख़त्म थी वजन कर्मनि जो मेहनत जो आशीर्वाद जो मौक़े खे एतिरो सजायो कयूं जो असां सभु कुझु पाए करे मालिक ताईं पहुची विया आहियूं। ऐं उनजे लाइ असांखे इहा चीज़ उन सचे साईं चयो ज़रूरु यादि रखिजो त जॾहिं बि कोई चङो महिमान अचे अगरि उनखे इज़त ॾींदासीं तो ईंदो बि रहंदो इज़त बि असांजी वधंदी ईंदो उहो इज़त असांजी हूंदी। पर जेकॾहिं चङो माण्हू रुसी वियो त उनजी चङाई कोन्हे हूंदी। तंहिंजे करे करम महिनत भाग नसीब मौक़ो इहे जेके बि आहिनि उन्हनि खे हमेशह इज़त ॾियो ऐं उन्हनि जी इज़त आहे जॾहिं उन्हनि जे करे वधूं वसूं फलूं फूलूं त पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं उनजो सदुपयोग कयूं पंहिंजे जीवन जो पंहिंजे अंदाज़ जो पंहिंजे खाधे पीते जो उथी वेठी जो तौर तरीक़े जो कंहिंसां बहितर व्यवहार जो कंहिंसां बहितर हलण जो उन सचे साईं जे नाम ध्यानु सिमरन जो छाकाणि उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन अहिड़ो हूंदो आहे जॾहिं उनजा ध्यानु कंदा आहियूं त पोइ सभु उनजो रहमतूं पंहिंजो पाण सॼे अंदरि में अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि। सिर्फ़ु ध्यानु करण सां उनजो सभु जीवन संदेश आदेश सभु असांजो जीवन पंहिंजो पाण बणिजी वेंदो आहे। जॾहिं नाम जो सिमरन कंदा आहियूं शक्ति पैदा थींदी आहे उन चङाइनि ते सत्कर्मनि ते बहितर वहिंवार ते अमल करण जी। जॾहिं ध्यान सां गुण ईंदा आहिनि ऐं ध्यान सां अमल ईंदो आहे जॾहिं गुण चङायूं बि हुजनि ऐं अमल बि हुजनि त पोइ जेको ई कमु कंदा आहियूं अहिड़ो थींदो आहे जेके सत्कर्म कंदा वेंदा उनजो भाग हिते असांखे फल जेको मिलंदो भाग क़िस्मत नसीब ख़ुशी ख़ुशहाली इज़त शान मान ऐं जेको सिमरन कंदासीं उहो अॻिते स्वर्ग जा द्वार खोले छॾींदो असांजो लोक बि सुख हूंदो परलोक बि स्वर्ग हूंदो ॿई जान तरी करे पार पइजी वेंदा आहिनि। तंहिंजे करे चङे खे हमेशह इज़त ॾियो पंहिंजे भाग खे पंहिंजे नसीब खे पंहिंजी क़िस्मत खे पंहिंजी महिनत खे पंहिंजी आशीर्वाद खे उन मालिक जी रहमत खे मौक़े खे इज़त ॾेई करे असां अॻिते वधायूं ऐं उनखे इज़त जो आहे असां बहितर व्यवहार कयूं इहा ई उनजे लाइ इज़त आहे। जंहिं जंहिं वक़्त जो दुरुपयोग कंदा आहियूं तो चवंदा न इहा मुंहिंजी इज़त न आहे इहा मुंहिंजे लाइ उबतो आहे। जंहिंजे करे मां तव्हांखे भाग ॾिनो उहो भाग जो ई तव्हां दुरुपयोग कयो था यानी मुंहिंजी इज़त लाइ ऐं पोइ वरी पोइ ते ॾींदा आहिनि पोइ टेंशन तनाव परेशानियूं पोइ हूंदे सूंदे ॿाहिरि लॻंदा आहियूं असां ठीकु हूं लेकिन अंदरि ई अंदरि खाइबो पियो हूंदो आहे अंदरि ई अंदरि असांजो वरितो पियो हूंदो आहे अंदरि ई अंदरि सभु कुझु खिलंदो सभु कुझु खिलंदो कोन्हे असांजी हालति ठीकु ईअं थींदी आहे जीअं लकड़ी हुजे ॿाहिरों बिल्कुलु साफ़ु हुजे पर अंदरि दीमक उनखे सॼो खोखलो करे छॾे केतिरो वक़्तु हलंदी। तंहिंजे करे असां बि सभु ईअं हूंदा आहियूं और ॾिसंदा आहियूं कॾहिं कोई अचानक गुज़ारे वेंदो आहे चवंदा कल्ह मां सम्झो बिल्कुलु ठीकु हो कुझु हुयोसि बि न असां ॿाहिरि त पंहिंजो पाण खे कोट सूट पाए करे अहिड़ो रखंदा आहियूं बहितर रखंदा आहियूं कोई अंदाज़ न हूंदो आहे पर असां ॿाहिरि पंहिंजो पाण खे कोई जहिड़ो बि बणायूं पर अगरि ECG ऐं एक्सरे MRI ख़राबु हुजे त पोइ केतिरो वक़्तु ॿाहिरो बणाए रखंदासीं। जेकॾहिं ॿाहिरि बणायूं त पोइ असांजी ECG एक्सरे MRI बि सही हुजणु खपे। आमतौर असांजी हालति इहा हूंदी आहे ॿाहिरि ठीकु हूंदा आहियूं पर ECG ऐं एक्सरे सही कोन्हे हूंदी तंहिंजे करे पतो कोन्हे हलिया वेंदा आहियूं पतो कोन्हे कुझु बि थी वेंदो आहे कॾहिं कुझु बि थी वेंदो आहे कॾहिं उथंदा आहियूं कॾहिं उथंदा न आहियूं कॾहिं अचानक कुझु थी वेंदो आहे। असां सभिनी जी हालति उहा हूंदी आहे अंदरि खाधो पियो हूंदो आहे अंदरि प्रेशर ॿाहिरो ॾिसण जा सभु ठीकु हूंदा ऐं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे छाकाणि त असां उन आशीर्वाद उन भाग उन नसीब उन अकुल उन ॿुधी उन सत्कर्मनि उन महिनत उन मौक़े सां शायदि असां इज़त न ॾिनी हूंदीसीं शायदि उनजो दुरुपयोग कयोसीं
शायदि उनजे अचण जो ग़लति इस्तेमालु वरितो हूंदोसीं। असांजे कंहिं बि चङे माण्हू सां असांजी दोस्ती हुजे, साथ हुजे, उनजे नाले ते असां केतिरा बि चङा कमु करूं या करायूं या पंहिंजा कम वठूं, सभु थी वेंदा आहिनि। लेकिन उनजे नाले ते जॾहिं कंहिंखे नुक़सानु ॾिबो आहे, उनखे पतो पवे यार मुंहिंजे नाले जो ग़लति यूज़ कंदो पिया, ग़लति मुंहिंजे नाले खे बदनाम कंदो पिया, जंहिं ॾींहुं उहो मुंहुं मोड़ींदो आहे या फिरंदो आहे, त पोइ वरी शायदि चङो रिज़ल्ट असांजो कोन निकिरंदो। ॿ टे दफ़ा असांखे फबंदो आहे के चङे सां, के ताक़तवर सां असांजी दोस्ती हुजे, असां उनखे पंहिंजा सोच सां पंहिंजा कम जेतिरा बि वठूं, जंहिंजे बि जेतिरा चङा कमु करूं उनजे नाले ते, उहो असां सभु हलंदो आहे। पर छड़ो उनखे पतो पवे मुंहिंजे नाले खे नी बदनाम कयो आहे, कंहिंखे ॾुखायो अथई, कंहिंखे तकलीफ़ ॾिठे, मुंहिंजे नाले खे ख़राबु कयो अथई, उनजो मिसयूज़ कयो अथई, त पोइ हिकु दफ़ो उन छॾियो न, पोइ केतिरो सरदर्द बणिजी वेंदो आहे, पोइ केतिरी तकलीफ़ थींदी आहे। तंहिंजे करे चङाई असां को छुटियणु न खपे, इहो भाग नसीब क़िस्मत असां को वञणु न खपे। उन सां उन सचे साईं चयो साथ बढ़ाए करे रखो, ऐं उन सां साथ बढ़ायोसीं त पोइ जीवन वरी अहिड़ो साथ ॾींदो आहे, जे हित में रहमत हूंदी आहे, उत में सचो साईं साथी हूंदा, ॿई पासा असां तरिया रहंदा आहियूं, ॿई पासा बढ़जी करे हलंदा।